हाणे मूंखे ॿुधाईंदा हलूं त गंबड़ में गंदगीअ जो आधार ख़त्म न थी सघियो। दरगाह गौसिया शरीफ़ जे मेन गली समेत गंबड़ जे मुख़्तलिफ़ गलियुनि में गंदो पाणी बीहण रोज़ जो मामूल बणिजी वियो। वधीक तफ़सील लाइ अचो त ॾिसूं था अहसान चांग जी हीअ रिपोर्ट। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त गंबट जे आस-पास ऐं नंढनि वॾनि चौकनि ते गंदो पाणी बीहण रोज़ जो मामूल बणिजी वियो। मां तव्हांखे वधीक ॿुधाईंदो हलां त गंबट में गंदगी जा ढेर लॻी विया। शहरी ऐं सख़्तु परेशान। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त गंबट जे शहर जी जेका मेन गलियूं आहिनि ऐं किचन में गंदो पाणी बीहण रोज़ जो मामूल बणिजी वियो आहे। अॼु ताज़ो ई जेको आहे गंबट जी दरगाह आलिया गौसिया शरीफ़ में गंदो पाणी बीठल नज़र अची रहियो आहे, जेको तव्हां कैमरा जी अख में बि ॾिसी रहिया आहियो। गंबट में गंदगी जा ढेर लॻी विया आहिनि। इंतिज़ाम अगुर निंड सुतल आहे। जीअं त शहरनि ऐं मुरीद अक़ीदतमंदनि जेका इहा घुर कई आहे त गंबट में गंदगी जो आज़ार मुतालिबो ख़त्म कयो कयो त वञे। ॿी घटि सूरत में छोकिरियूं सख़्तु नंढे एहतिजाज कयो वेंदो। नंढे जीअं त खुशखबरी तव्हांजे पंहिंजे शहर कासमाबाद में सुमरा वॉलपेपर पीवीसी पैनल शॉप ॾेई रहियो आहे। कासमाबाद, लतीफाबाद, टंडोडाम ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में मयारी ऐं बहितर सर्विस। राब्ते लाइ राजननी सुमरो। फोन नंबर 0333370251 033337088866। नोट व्हाट्सएप पिण साॻे नंबर ते आहे।